अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर शेयर कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट सेशन जज दादू जे हुकुम ते जोही तलके जे समूरनि थाणनि जे क्रिमिनल केसनि में ॼाणायल प्रॉपर्टी के बाहि लगाए साड़ियो वियो आहे। फर्स्ट सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट आगा इमरान पठान जी मौजूदगी में शहर 12 शेल पंप वट तालके जे थाणनि जोही, ड्रगबाला, वाही पांदी, टंडो रहीम खान, कस्बो गाजी शाह, नईगाज, पट गुल मोहम्मद थानन में क्रिमिनल केसन में ॼाणायल प्रॉपर्टी जंहिंमें शराब, चर्स, आफीम, नशे आवर सोपारियूं, क्रीम बोर्ड, हथियार शामिल हुआ सिविल जज जे मौजूदगी में साड़िया विया आहिनि। फर्स्ट सिविल जज आगा इमरान पठान मूजिब अञा काफ़ी शयूं आहिनि जिन खे ॿिए मरहले में साड़ियो वेंदो।